वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जुआंग ज़ीडोंग मुलाक़ात कई आहे। वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार तारिक फात अवां खे ॿुधाइनि पिया ऐं परॾेही सेक्रेटरी बि शरीक थिया। अवां खे ख़बर ॾियूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 सेशंस जी कामयाबी ते चीनी क़यादत खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जुआंग ज़ीडोंग मुलाक़ात कई आहे। अवां खे मुलाक़ात बाबति आगाह कयूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 सेशंस जी कामयाबी ते चीनी क़यादत खे वाधायूं ॾिनियूं। चीनी सफ़ीर पाकिस्तान जे इक़्तिसादी सुधारनि जे कोशिशुनि जी वाखाण कई। चीनी सफ़ीर वापार ऐं सीड़पकारी में चीन जे सहकार पारे अज़्म खे वरजायो। मुलाक़ात में सिफ़ारती लाॻापनि जे 75 सालगिरह ते आला सितई राब्तनि खे हथी ॾियण जो अज़्म कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जुआंग ज़ीडोंग मुलाक़ात कई आहे। अवां खे ॿुधाइनि पिया त वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं परॾेही सेक्रेटरी बि शरीक थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 सेशंस जी कामयाबी ते चीनी क़यादत खे वाधायूं ॾिनियूं। चीनी सफ़ीर पाकिस्तान जे इक़्तिसादी सुधारनि जे कोशिशुनि जी वाखाण कई। चीनी सफ़ीर वापार ऐं सीड़पकारी में चीन जे सहकार पारे अज़्म खे वरजायो आहे। मुलाक़ात में सिफ़ारती लाॻापनि जे 75 सालगिरह ते आला सितई राब्तनि खे हथी ॾियण जो अज़्म कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे सफ़ीर जुआंग ज़ीडोंग मुलाक़ात कई आहे। वज़ीर आज़म हाउस में थियल मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं परॾेही सेक्रेटरी बि शरीक थिया। अवां खे ॿुधाइनि पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 सेशंस जी कामयाबी ते चीनी क़यादत खे वाधायूं ॾिनियूं। चीनी सफ़ीर पाकिस्तान जे इक़्तिसादी सुधारनि जे कोशिशुनि जी वाखाण कई। चीनी सफ़ीर वापार ऐं सीड़पकारी में चीन जे सहकार पारे अज़्म खे वरजायो। मुलाक़ात में सिफ़ारती लाॻापनि जी 75 सालगिरह ते आला सितई राब्तनि खे हथी ॾियण जे अज़्म कयो वियो।